सिंध जे कोस्तान वारे इलाइक़े जी लखे एकड़ ज़मीन बहरिया टाउन हवाले करण ख़िलाफ़ JUI ज़िले जी मेज़बानी हेठि जामशोर जे मक़ामी होटल में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई हुई, जंहिंमें SUP जसकम मुस्लिम लीग फंक्शनल अवामी तहरीक STP PP शहीद भुट्टो कोस्तान बचाओ एक्शन कमेटी कोस्तान अवामी ताज जामशोर शहरी एक्शन कमेटी ऐं अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे अॻवाननि शिरकत कई। इन वक़्तु अॻवाननि मौलाना ताज महमूद नाहियो, मौलाना आज़म जहांगीरी, दीदार श्याम, रबनवाज अबड़े, मोहम्मद वश मरी, मोहम्मद वश बिरोही, सागर जुमन बुर्दी ऐं ॿियनि जो चवणु हो त सोचल सम्झल साज़िश तहत सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ सिंध जूं ज़मीनूं बहरिया टाउन खे ॾेई धारिया आबादगारी कई पई वञे, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। जीअं सिंध कौम आज सम्झे थी त थाणे बुलाखान ते जेका सो कब्ज़ो कयो वियो आहे, हितां जे चूंडियल नुमाइंदा उन कब्ज़े में शरीक आहिनि। जेका सो लैंड माफ़िया जेको आहे मलक रियाज़ उनखे ज़मीन विकिरो करे ॾिनी वई आहे, उनमें पीपल्स पार्टी ऐं चूंडियल नुमाइंदा बराबरि जा शरीक आहिनि। अॼु हिन APC उनखे रद्द कयो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जो शुरू खां इहो ई मौक़िफ़ रहियो आहे त जेको सिंध सॼण आहे, जेको सिंध जे मुफ़ाद में जेके फ़ैसिला थींदा सिंध यूनाइटेड पार्टी उन सां गॾु बीहंदी। न फ़क़ति हिन मामले में मलक रियाज़, पर इन मामले में पीपल्स पार्टी सां लॻापियल वॾेरा ब्यूरोक्रेट सिधी तरह मुलविस आहिनि। असां सम्झूं था त इहे माण्हू इहे ब्यूरोक्रेट वॾेरा ऐं पीपल्स पार्टी करे सॼण न थींदी। हिन APC में जमीयत उलमा इस्लाम सां गॾु आयो आहे। अगरि जे इन मामले खे सचाई ऐं नेक नियती सां अॻिते खणी हलियो वियो त सिंध यूनाइटेड पार्टी जो उन्हनि सां भरपूर साथ रहंदो। हींअर जेको ही जेका बहरिया टाउन आहे उन जे हवाले सां असां सिंध यूनाइटेड पार्टी उन माण्हू सां गॾु आहे जेके ओरिजिनल चोर गॾु कंदी, जीअं डिप्टी कमिश्नर खां वठी कमिश्नर हुजनि, इहे जेकी बि शयूं आहिनि त उन्हनि खे रद्द कराइण जे लाइ उहे ओरिजिनल माण्हू ओरिजिनल खाता जॾहिं लीज़ बंदि आहे त उहे ज़मीन वेकिरो कीअं थी थिए। असीं चऊं था त इन शइ खे असांजे नुक़सान में आहे, असां माना जेको आहे सो अक़लियत में थींदासूं, उनखे रद्द कयो वञे, जेकी माण्हू ज़िम्मेवार उनखे रद्द कयो वञे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में अॻवाननि लाइ अहम ऐलान कंदे चयो त ईद खां पोइ बहरिया टाउन ख़िलाफ़ हिकु सगारी तहरीक हलाई वेंदी ऐं उहा तहरीक सिंध दुश्मन मनसूबनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।